सिंध जी वर्किंग कमेटी जारी अंसारी है। हर एक दोस्त इलेक्शन कमीशन ते प्लस पेटेल के अंदर उस्ताद के मसलन ते गुफ्तगू जारी हो। हलंदे इन गुफ्तगू दौरान असांजे इंडस्ट्री डिपार्टमेंट के एकड़े पंहिंजो स्टेटिशियन ऑफिसर मोहतरम नवीद अनवर मरी साहब जो असांखे लेटर पहुतो है। लेटर नंबर 104 अॼो की डेट में त तव्हांजे पेटेल जे आइन ऐं कानून जे तिर्ज़ ते या उन जे आइनी कानूनी तरीक़े सां जेका तव्हांजी वर्किंग कमेटी हली रही आहे उहा डिपार्टमेंट तव्हांखे जेको आहे उन जे लाइ रोके थी ऐं सिकंदर जतोईअ जे एप्लीकेशन तहत उन जे हुकम तहत तव्हांखे रोकियो थो वञे त तव्हां इहे इदारनि जे अंदरि पंहिंजा इहे फ़ैसिला न कयो। तव्हां इदारे जे अंदरि पंहिंजी तंज़ीमी जेको आहे सो कारवाई न हलायो। जेकॾहिं तव्हां हलाईंदो तव्हांजे मथां जेको आहे कानूनी कार्रवाई कई वेंदी। इन ही सॼो हाउस इन जी मज़मत करे थो, कंडेम करे थो। इन मरीअ जे नवीद मरी जी मजम्मत करे तो ते हिक दफो न 100 दफा नालत लानत बेशुमार बेशुमार अब नहीं मानते।